अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा। कहाणियूं, लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं, रोशनी 2015 ईस्वी। छापो सतूं, रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो, सिंध। किस्त तेरहीं। कहाणी पिशू पाशा। फांसी घाट मां सवीं ऐं हज़ारें पिशू उॾामंदा नज़र आया। संदन सिर तरीअ ते हुआ, संदन कपिड़ा रंगजी लाल थी विया हुआ। विया गॾु थींदा कारखाननि में, फ़ौजुनि में, खेतनि में ऐं जबलनि जे माथिरियुनि में ऐं गारनि में। संदन हथियारनि जी झणकार ऐं नाज़ुअ जा आलाप हवाउनि में वाचूड़ा पैदा करे रहिया हुआ। तिखा ऐं तेज़ वाचूड़ा हर भुती अॾावत खे उखोड़े थिए विधो। वॾा ऐं ऊचा वाचूड़ा जन ज़मीन जे ज़रनि खे आसमान ताईं थिए पहुचायो। रियासत जी अदालत आलिया जूं शोख ऐं करड़ियूं भितियूं शहर खां परे टकिरीअ जे भरिसां अॾोल थियूं बीठियूं हुयूं। इमारत जूं डिघियूं पथरीलियूं भितियूं, वेकरा, चिपथरा मुनारा ऐं वॾा शाही दर ठाहींदड़ जे इरादनि ऐं मनसूबनि जो पूरो पूरो नक्शो चिटे रहिया हुआ। टकिरीअ जी ऊचाई, इमारत जी बेरुखी ऐं विच वारे पोठे जी रुखाई ॼण त पाण में ॿिट थी ॼाणी वाणी हिन इंसाफ़ जे घर खे आम बस्तीअ खां छिनी धार करे रहियूं हुयूं। वेतर कारो लोही कड़न वारो गैर मुल्की झंगलो ॼण त मुकूं ओलारे धड़का ॾेई रहियो हो। हिन अदालत आलिया में मुल्क जे कानून जी भंज घड़ करे चिबे चिथे फ़तवाऊं साबित कयूं वेंदियूं हुयूं। हिते कानून जी तशरीह थींदी हुई। कानून खे वट वकड़ ऐं वर ॾिना वेंदा हुआ। उहे चिबियल चिथियल ऐं मरोटियल सरोटियल कानून मासूम शहरनि जे मथां पंजोड़ वांगुरु उछलाया वेंदा हुआ। लोहे झंगले में जकड़ियल ऐं पत्थर जे दीवारनि में बंदि थियल दिमाग़नि जा गोल मोल जुमिला ॻोठड़नि, माथिरियुनि ऐं चरागाहुनि जी खुलियल हवाउनि में डंडे जे ज़ोर सां हलाया वेंदा हुआ। अदालत आलिया जे चोटियुनि मां उहे कानूननि जा ज़ंजीर निकिरी वञी मुल्क जे सरहदुनि में खुपंदा हुआ ऐं सॼो मुल्क ज़ंजीरनि जे कड़नि में जकड़िजी लोह थी वेंदो हो। अॼोके ॾींहुं अदालत आलिया जे ॿाहिरां हशाम माण्हुनि जा अची गॾु थिया हुआ। डिघनि ॾाढ़ियुनि ऐं डिघनि वारनि वारा टाकरू जवान ॼण त अलाही किथां अची कड़किया हुआ। गरम हवा ऐं लुक जे करे सभिनी जूं ॿुटूं ॿधल हुयूं। संदन अखियूं ॻाढ़ियूं ऐं संदन ज़ुबानूं ख़ामोश हुयूं। संदन अंदर में उधमा हुआ। कोसे झोले वर वर करे अदालत आलिया जे भितियुनि सां टकर पे खाधा। उन ॾींहुं जाबलू शींहं ते केस वरणो हो। सच पच बि शींहं जहिड़ो मुड़ुसु हो। डिघो ऐं कदावर, लिंग मरोड़ रुख जहिड़ो चीड़ालो। संदसि ॾाढ़ी, मथे ऐं मुछनि जा वार कका हुआ। संदसि सॼे बदन ते भूरी बज हुई। माइटनि संदसि नालो पिशू रखियो हो, पर जाबलू माण्हू खेसि पिशू पाशा करे छॾींदा हुआ। संदसि छाती वेकिरी, ॿाहूं मज़बूत ऐं ॻिची भरियल हुई। टंगूं जहिड़ा पील पावा। संदसि कारियुनि अखियुनि मां शोखी, ज़िद, हरडाई, साफ़ गोई ऐं लापरवाही ज़ाहिर ज़हूर छुलकी रहियो हुयो। अदालत में गैर मामूली चुरपुर हुई। सिपाहियुनि जी अचु वञु, हथियारनि जी छण छण, कानूनदाननि जा कारा जुबा ऐं अछा कालर भूतनि वांगुरु अचु वञु लॻी पई हुई। पुलिस अमलदार शाहिदनि खे वरी वरी सम्झाए ऐं सेखारे रहिया हुआ। अदालत जे भितियुनि जे ओट में सभिनी जे साम्हूं खुलियो खुलायो धड़कनि ऐं दॿावनि जी धुम ऐं अखरनि जी भॼड्रा थी रही हुई। ॾिठो वाइठो साबितियूं ठाहियूं ऐं बनायूं थी वियूं। कानून जा रखपाल कानून खे मरोड़े ऐं घुटे रहिया हुआ। इहे थिए ॾिठो त अदालती मशीनरीअ जे हड़नी पुरज़नि इंसाफ़ खे कुहण लाइ ॿधी कई हुई। जज साहब वारे थले ते वॾे गुंबद हेठां हिकु वॾी अधु-गोल मेज़ रखियल हुई। उन जे पुठियां हिकु डिघी टेक वारी कुर्सी, जंहिंजे मथां फज़ीलत माब जो फोटो टंगियल हो। मेज़ ते वॾनि वॾनि थुल्हनि किताबनि जूं डिघियूं ऐं भरवारनि कॿटनि में अकीचार किताबनि जूं कतारूं हुयूं। ओचितो चौबदार ख़बरदार पुकारियो ऐं हिकु नंढड़ो सनड़ो जज हिकु नंढड़े बंदि दरवाज़े मां निकिरी वञी कुर्सीअ में पियो। ॼण त कुर्सी ऐं मेज़ रुॻो संदसि बदन खे गिड़काए वियूं हुयूं ऐं किताबनि खणी ॻिथड़ खां झलियो हुयुसि। हिन अखियूं मिचकाए हेॾे होॾे निहारियो, कुझु काग़ज़ उथलाया ऐं पिशू खे मुखातिबु थियो। छा तोसां नाहक आहे? छा फासायो वियो आहे?
पिशूअ खे ॼण त बाहि वठी वई, टपो ॾेई उथियो, चए नाहक आहे तोसां, फाथल आहीं तूं। जज साहब खां धुरड़ी निकिरी वई, ॼण त संदसि राज़ फाश थी पियो। वाइड़ो थी जवाबदार ॾांहुं ॾिठाई, किताबनि ॾांहुं ॾिठाई, फज़ीलत माब जे फोटो ॾांहुं ॾिठाई, अदालत जे डिघनि दीवारुनि ॾांहुं ॾिठाई, ऐं उन नंढड़े दरवाज़े ॾांहुं ॾिठाई जितां पाण कुए वांगुरु निकितो हो। पिशूअ जी उहा नंढे हूंदे खां ई आदत हुई, जेकी चइबो होसि सो वरी फहकाए ॾींदो हो ऐं वरी उन जे उबतड़ करे ॾेखारींदो। नंढे हूंदे खेसि चवंदा हुआ, तूं शक्करगंज वारी चोटीअ ते असुलु कोन चढ़ी सघंदे। बसि पिशू चिणग थी वेंदो, चए तूं कोन चढ़ी सघंदे। पोइ त सभिनी जे ॾिठे छलांग ॾींदो, रेड़ियूं पाईंदो, लटकंदो, वञी चोटीअ ते पहुचंदो, वरी सहकंदो लहंदो, लहण सां लूह कयो उन माण्हूअ ते कायो ईंदो, भाईंदो त खेसि दसे केराए घुटा ॾेई चवे त ॾिठई तूं कोन चढ़ी सघंदे। संदसि उथण वेहण, खाइण पाइण, ॻाल्हाइण ॿोलाइण सभु खोरो, जेकी आयुसि मुंहं ते वहाए ॾींदो। मुड़ण वारो मुड़ुसु ई न हो। हिकु दफ़े हथो ततो रहिस गुलखान जे उताक वटां लंघियो, उञ खां साह ते वियुसि, न कयई हम न तम, सिधो वञी रहिस जो गिलास खयई। सभिनी घणो ई मतां मतां कयुसि, पर हीउ यार 2-3 गिलास चाढ़े वियो। उते ई गिलास ऊंधो करे चयई त अदा छो, को चूड़े जो गिलास हो छा? पिशू कुदरत जी हिकु अणघड़ियल तख़लीक़ हो, नंढे हूंदे खां ई छेगिरो, अल्हड़ ऐं अॾो हूंदो हो। हू पहाड़नि में ॼाओ ऐं पहाड़नि में पलियो, बसि पहाड़ हुआ, पथर हुआ ऐं पिशू। उभा उभा जहिड़ा जाॻंदा पहाड़, ॾिढूं ऐं पिशू बि ॼण त चरंदड़ परंदड़ पहाड़ हुआ। पहाड़नि जे पेट मां निकितल ताज़ा बचड़ा पहाड़नि जे ओट में ऐं पहाड़नि जे मथां वतंदा हुआ, डोड़ंदा ऐं टपंदा। ईअं थिए मालूम थियो त पाण पिशू ऐं रिढूं हिकु ई शइ हुआ, हिकु ई हवा हुई, हिकु ई ज़मीन ऐं हिकु ई पाणी, जंहिं हज़ारनि वरियनि खां हिन माथिरीअ में माण्हू माल ऐं अन्न पे पैदा कया। पिशू ईअं वधियो जीअं को ख़ुश्क जाबलू ॿूटो पथरनि मां फाटी निकितो हुजे। ॻाढ़ो पथरीलो रंग, भूरा झंडोला वार, गलेलीअ सां वतंदो हो, पथर चुटींदो ऐं ॿटेर मारींदो, हिक जेॾनि सां विढ़ंदो, लेटंदो, लेथड़ंदो, भॼंदो ऐं डोड़ंदो। ॾिसंदे ॾिसंदे जवान थी वियो त बि जहिड़ो ॿार। पिशूअ जे ज़रे ज़रे मां ज़िंदगीअ जा आसार पिया टपकंदा हुआ। असुलु माठ करे न वेहंदो, कंहिंखे चक, कंहिंखे चुनड़ी, कंहिंखे रहड़, कंहिंखे चुहड़, पियो उछलूं ॾींदो ऐं छुलकंदो। संदसि अखियूं पयूं चमकंदियूं हुयूं, पोरीअ मां मज़ो पियो ईंदो हुअसि। रहम दिल बि हिकिड़ो ई हो। पाण ॾे मोड़ हूंदसि त झटि पशेमान थींदो, हिकु ॾींहुं माउ खे घटि वधि ॻाल्हाई, पोइ त ॻोठु छॾे भॼी वियो। सॼो ॾींहुं घर न आयो, वतियो लखनि ऐं टकरनि में हलंदो। लड़ीअ अध राति जो घर आयो, माणस ओसीड़े में चुल्हि ते वेठी हुई। चिल्म ठरी वई हुई। पिशू माठ माठ में चिल्म तयारु करे नड़ आणे माउ खे ॾिनो ऐं भर में वेही रहियसि। माणस संदसि वारनि में आङुरियूं फेरण लॻी ऐं पिशू संदसि पासे में सुम्ही पियो। पिशूअ प्यार बि कयो रईस जे न्याणीअ गुलनाज़ सां। अखियूं चार थी वियसि, संदसि लिङनि में सीसराट पइजी विया, गलनि में कोसाण ऐं वार वार में लहस। पुत बणिजी वियो। ज़िंदगीअ जो वाकिरो जो संदसि लिङनि में पियो सुरकंदो हो, यकायक बंदि थी वियो। हिन जी तबियत जो वठ पकड़ वारो तूफ़ान वेड़जी सेड़जी नंढड़ो थी वञी कंहिं कुंड में लिको। ॾींहंनि जा ॾींहं अकेलो ई अकेलो बस्तीअ खां ॿाहिरि सुकल वणनि हेठां ख़ुश्क गाह लताड़ींदो वतियो। सियारे जूं थधियूं हवाऊं ऐं उजड़ियल खेत खेसि हमदर्द ऐं हमख़्याल मालूम थिया। हिक ई धक सां जबलनि जे चोटियुनि खां थींदो तारनि जी दुनिया में उॾामण लॻो, ॼण त को अज़ल जो आवाज़ खेसि अञा बि अॻ भरो सॾे रहियो। माथिरी ऐं नहर ऐं खेत ऐं ख़ुदि पिशू सभु हेठि पथरनि में ई अटकिया रहिया। पर संदसि ॿियो कुझु हवाउनि ऐं आसमाननि में सितारनि खां थींदो मथे ई मथे उॾामण राबेल वांगुरु हुस्न जे तरफ़ बिना अटक लस ई लस तरंदो हुयो। पिशूअ जे हिन उॾंद खटोलीअ खे संदसि संगतियुनि छिके हेठि आणे हक़ीक़त जे कंडनि सां ज़मीन ते तह ते जकड़े छॾियो। खेसि 2-3 थफूं वहाए कढियाऊं, चए गंदी ओढे वञी घर वे। पिशूअ जा नशा ई टुटी विया।
घर लही वियसि। कावड़ मां वॾियूं वॾियूं बिरांगूं भरींदो अची रहिस जी हवेलीअ वटि निकितो। वझ वठी गुलनाज़ जूं ॿई बाहूं खणी झलियाई। चए तूं मुंहिंजी आहीं। गुलनाज़ जूं प्यासी अखियूं, ड्रिघा ड्रिघा साह ऐं ढरो ढरो बदन पिशूअ जे हर सवाल जो वणंदड़ जवाबु हुआ। पिशूअ जे आसमानी प्यार वारी उॾामंदड़ राबेल पोयां पेर कया। संदसि सुगंध हवा थींदी वई। संदसि नरम ऐं नाज़ुक पखड़ा कुमाइजी छणंदा विया। बाक़ी सुकल डांडी अची पथरनि में पई, जंहिंखे वक़्त जी गोरी ऐं खोरी चकीअ पेही मारे दुनिया जे ज़रनि में ॻोहे ऐं ॻारे छॾियो। पिशूअ जी पथरीली तबियत वरी ओज ते अची वई। गुलनाज़ वटां मोटी कंहिंजूं बाहूं मरोटियाई, कंहिंखे झले धूंधाड़ियाई ऐं कंहिंखे कुल्हे ते खणी फेरियूं पारायई। पंहिंजी संगत सां वॾा वॾा टहक ॾेई खिलियो। संदसि हिक हिक टहक सां ॼण त ग़म जो हिकु ॼमियल टकर अंदर मां निकिरी फाको करे वञी ते पट ते पियो। रस जी शुरूअ खां वठी पिशूअ सां कान पई हुई। पिशू हर वक़्तु पियो पंहिंजनि सनड़ियुनि भूरियुनि मुछुनि खे वटींदो हो। रईस खे ॾाढा जक ईंदा हुआ। चए भाड़ी बेकार, तूं कहिड़े लाट जो पुटु आहीं जो वतींदो मुछूं वटींदो। पिशू भड़को ॾेई उथियो। चए भाड़ी आहीं तूं, बेकार आहीं तूं। पोइ त हंगामो मची वियो। पिशूअ ते चढ़ी विया। पिशू ॿिनि चइनि खे सटींदो कुटींदो निकिरी वियो। रहिसाणी फूकूं ॾियणु ऐं ॾंग हणणु लॻो। कंहिंखे ॿुधाइणु, कंहिंखे ॿधाइणु, कंहिंखे माराइणु ऐं कंहिंखे लॾाइणु आज़ार मची वियो। सदियुनि जी बीठल समाज पाणीअ में रहिस जे थाफोड़नि धप मचाए ॾिनी। पिशूअ पंहिंजे साथियुनि खे उन ई ढूंढ खां कढी ॿाहिरि कयो। चए हॾ हणूं असीं, पुठीअ उघाड़ा रहूं असीं, पोइ बि असीं कमीणा ऐं रहिस चङू मुड़ुसु, चङा मुड़ुस असीं आहियूं, रहिस नाहे। पिशू न डिॼड़ो हो न सुस्त। रहिस जेसीं ताईं संभरे ई संभरे तेसीं ताईं पिशू केतिरा ई अड़मंग जवान पंहिंजे पासे करे वरिता। नऊं खून ऐं नवां उमंग। चए खेत असांजा आहिनि, कारेज़ असांजा आहिनि, असीं सभु कुझु आहियूं, असांजे आॾो कोन अचे। रहिस बाहि थी वियो। पोड़ा पोड़ा वाइड़ा थी विया। हथ ठोकी पंचायत गॾु थी मुला फतवा ॾिनी। चए अवी काफ़र आहियो, तव्हांजी जनाज़े नमाज़ जाइज़ न आहे, तव्हांखे गुस्ल ॾियणु रवा न आहे। नौजवान सभु उथी खड़ा थिया। चए काफ़र तूं आहीं, गुस्ल तोखे न ईंदो। वॾेर की पंचायत पतन जी माड़ीअ वांगुरु ड्रही वञी पट पई। रहिस बाहि ॿारे ॾिनी। अनाज खजी विया, घर सड़ी विया, खेत उजाड़ थी विया। मायरूं ऐं थींदड़ मायरूं थधीअ छांव मां कढी लुक ऐं लूअ जे हवाले कयूं वयूं। बसि ईअं ई निज़ाम हयात खे उखेड़ींदड़ पंहिंजे उखेड़ण जो सामान पैदा कयो। अंधाधुंध तकिड़ो तकिड़ो वॾी बेचैनीअ सां पोड़नि पिशूअ खे ठाह लाइ सम्झायो। पिशू खफ़ी थी ॿई हथ खणी खोलिया। चए अञा बि था चओ त रहिस चङो मुड़ुसु आहे, कंहिंसां ठाह कजे, छाते ठाह कजे। पिशू हुकूमत जो सहारो वठणु चाहियो। सोचियाई त का अंधेर नगरी त कान्हे, नेठि बि त मुल्क में कानून आहे। खेसि उमेद जो किरणू नज़र आयो। हिन शहर वञण जी पक कई। पिशू पहिरियां ई सिधो लाले मोहम्मद दीन वटि आयो। हू हाजी हो ऐं हाफ़िज़ हो। ॻोठ वारनि खां पेशगीअ ते अनाज ऐं मखण वठंदो हो। पिशू खां उस कर्ज़ु घुरियो, पर लालू सफ़ा चिड़ी वियो। चए अवी लाहे पाए बेहया थी बीठा आहियो। न नंढ वॾाईअ जो अदब, न चङे मुड़ुस जो लिहाज़, रुगो डंडे जे ज़ोर ते लीको लंघे विया आहियो। केरु अवां चोरनि धाड़ेलनि खे पैसो ॾींदो। पिशूअ जा ताक लॻी विया। अंदरि ई सड़ी वियुसि। ॾंद करटे लोड़ खणी उभी कयई। चयई त चोर धाड़ेल बेहया तूं जॾहिं हिते आयो हुए तॾहिं तो वटि छा हो। लालू ॾकण लॻो। झटि ॾहें ॾहें जा 2 नोट कढी खणी पिशूअ जे हथ में ॾिनई। पिशूअ नोटनि खे मरोड़े सरोड़े खणी लाले जे मुंहं में हयूं ऐं पोयां पेर कयई। सोचियई त हिन कम में पैसा पंहिंजनि खां ई वठिबा, न ॿियनि खां। हिकदमि 2 4 रिढूं काहे शहर रवानो थियो। पिशू उते पहुतो जिते गंद जा ढेर, कारखाना ऐं धुआं, शोर ऐं गुल लॻो पियो। घिटियूं ऐं रस्ता एतिरा जो पतो ई न पवे त किथां आया ऐं काॾे विया। न वरी को पूरो ॾसु ई ॾिए। हर को पंहिंजी शख़्सियत में ई विछड़ियो पियो। सभु को वठु पकड़ ऐं भॼ भॼा में पूरो। ईअं थिए ॾिठो त कंहिं वॾी मकार ऐं चालाक खेॾारीअ कंहिं ख़ासि ऐं नापाक मतिलब काण हिन सॼी शहर खे इंजण वांगुरु थिए हलायो।
जंहिं इंजण जा पुर्ज़ा ऐं कलूं ही मोगा ऐं बेजान माण्हू हुआ। इंजण जी रट ऐं खट खट में फिरी जॾहिं ही इंसान ई नट ऐं बुलट ताक़त छॾे गिरगिला थी थिए विया त मशीन जी तेज़ रफ़्तार मां टुटी ज़ोर सां वञी ते पट ते फ़हको कयाऊं जिते चिॿा थी कटिजी किना थी थिए विया। पिशू अची हिकु नाम कुठे लीडर वटि निकितो। खादीअ जा कपिड़ा, खादीअ जी सदरी, कारी ऐनक ऐं लकिड़ो हथ में, फ्रेच कट ॾाढ़ी, ॼण त सर्टिफिकेट ते मोहर, मथां कच्छ में थेलो, ॼण मुंडीअ ते टिक, कमरो सुहिणो सिंगारियल ऐं दर ते टांगो हकियो हाज़ुर। पिशू भायो कंहिं ग़लति हंधि अची निकितो आहे। अञा अॻभरो वधियो त लीडर साहब वाको करे खेसि ॿाहिरि तरसण लाइ चयो। नेठि खेसि अंदरि घुरायईं, हाल अहिवाल वठी खेसि लंबो लेक्चर ॾिनई। चए मेंबर थियो, शाख क़ाइमु कयो, चंदो गॾु कयो, नंढनि खातेदारनि सां ठही हलो। ॾिसो न अवी सुञा आहियो, अणॼाण आहियो, बुखिया आहियो, बेवस आहियो ऐं अलाए छा छा चई वियो। पिशू कुझु न सम्झी सघियो। नेठि लीडर साहब खेसि दिलदारी ॾेई ॿाहिरि तरसायो। चए दरख़्वास्त लिखाए वठि, मिड़ई चङी थींदी। पिशू अञा ॿाहिरि ई वेठो हो त रईस गुल ख़ान अची ठका कयो। बिना हटक सिधो अंदरि हलियो वियो। लीडर साहब खेसि खिली खीकर कई, याराणा टहक ॾिनऊं। रईस 100 रुपया चंदो ॾिनूं जो लीडर साहब जी सदरीअ में ग़ाइबु थी वियो। पिशू सट ॾेई उथियो, ॾंद ई भिकूड़जी वियसि। चयाईं भाड़ी सुञूं बुखियो बेईमान। पिशू हिकु वकील वटि वियो। वकील साहब नंढो नेटो जवानड़ो हो, पई मुश्कियो। चए यार असीं त पेट जा पुॼारी आहियूं, अमीरनि मां टका कोन वटींदासूं, अणपढ़ियल ऐं अॿोझ ई असांजो शिकार आहिनि। ही गिलिम ऐं ग़ालीचा सभु ठगीअ जो ठाव अथई। मुल्क जे क़ाइदे मूजिबि तुंहिंजी का बि मदद कान थी सघंदी। फी ॾींहुं त कूड़ो केस ठाहे ॾियां, पोइ खटे तुंहिंजी क़िस्मत। अव्हांजी मुसीबत असांजी कमाई, ॿी मदद मूं वटि कान अथई। न को मां वांदो आहियां, केॾी न मकारी हुई हिन जे साफ़ गोईअ में, ख़ुदि फ़रेबीअ जी इंतिहा, जहल जो छेव। पिशू चुपचाप उथी खड़ो थियो, बेदिलियो ढरकंदो रिड़ंदो अची हिकु ॿिए वकील वटि निकितो। वकील साहब अधेड़ो मिर्जो हो। संदसि कॿटनि में कानून जे किताबनि खां वधीक मार्क्स ऐं लेनिन जा किताब हुआ। फ़लसफ़े ऐं अदब जे किताबनि जा ढेर, हिन जा भिरूं अलबत मथ भरो छिकियल हुआ। संदसि निरड़ में हर हर गुंज पिए पिया। संदसि मथो अध ताईं गंजो हो। हू सन्हू सुकिड़ो हो। ॻाल्हायई थे त नज़रूं हेठि ते कयाई ऐं हर हर हथ पे मटियाई। अंदर जी उणतण मासई कोरे वेई हुयसि। संदसि थकियल ऐं गुंजियल अखियूं नाउमीदीअ, बेवसीअ ऐं मुंझारे जा दुॿा हुआ। पिशूअ जी ॻाल्हि ॿुधी ॼण त ख़फ़ी थी वियो। डिघियूं सनियूं ॿाहूं करे मेज़ ते रखियाई। ॿिन्ही हथनि खे मोड़े वाछुनि खे हेठि भरो ढरकाए खणी सवाल कयई, पोइ छा कजे? घड़ी खनि वात खुलियल ई छॾे ॾिनई। पोइ घणो ई कुझु चई वियो। चए अवी अणपढ़ियल आहियो, अणॼाण आहियो, कुझु नथा कयो, पढ़ण खां सवाइ छा थींदो? अवी ना सम्झ आहियो, अव्हां ते ज़ुल्म थींदो रहंदो, अमीर जो ग़रीब ते, ॾाढे जो हीणे ते। हीउ क़ाइदो आहे। अवी मज़लूम आहियो, चरिया आहियो, हीणा आहियो। पिशू टप ॾेई उथी खड़ो थियो। संदसि अखियुनि में शरारत भरिजी आई। ॿई तरियूं मेज़ ते खोड़े देव वांगुरु वकील साहब जे मथां थी बीठो। वकील साहब हीसिजी कुर्सीअ में झुकी वियो, अखियूं मिचकाए पिशूअ ॾांहुं ॾिठाई। पिशू साणसि अखियूं मिलाए चयो त चरियो आहीं तूं, हीणो आहीं तूं, ज़ुल्म आहे तोसां। अदीब साहब जी ठोड़ में ॼण त कंहिं मुतरका हणी कढिया। 1 2 3 हू कुर्सीअ में ढुरकंदो वियो। कंध लोॾे लोॾे किताबनि खे ॾिठाई। डांडीअ जहिड़नि रगुनि ऐं सुॼियल ॿाहुनि ॾांहुं ॾिठाई, ॼण त ख़ातिरी ते कयाई। पोइ अञा बि कुर्सीअ में झुकी वियो। पिशूअ खे ॾाढी बुछां आई। हियांव ते तोर थी पियुसि, ॼण त उल्टी पिए आयसि। घड़ीअ खनि लाइ दिलि शिकस्तो थी पियो। ख़्यालु कयाई त ही लीडर, वकील ऐं ऑफिसर सभु रईस सां मिलत आहिनि। ना कंहिंखे ॾिबी। सोचियाई त ॿियनि ते भाड़े असीं त पाण ते ज़ुल्म पिया कयूं, ज़ालिम असीं पाण आहियूं। पिशू उहो सोचे ॾाढो ख़ुशि थियो, ॼण त को सचो हीरो लधो आहे। संदसि दिमाग़ तकिड़ो तकिड़ो कमु करणु लॻो। ही रईस ऐं लीडर त रहम जोगा आहिनि,
पंहिंजी खॾ पाण पिया खोटीनि। पिशू सोचींदे सोचींदे शहर जी ॿाहिरीं हिसे में अची निकितो, जिते रुॻो कारखाना हुआ। हर हिन शोर ॿुधो, ॾिठाई त हज़ारे ग़रीब उथी खड़ा थिया हुआ। संदन हथनि में झंडा हुआ, मुतरिका हुआ ऐं पाना। हू नारा हणी रहिया हुआ। संदन अॻवान हिकु थिगड़ी पोश हो। हू बुलंद आवाज़ सां चई रहियो हो, हिननि कलुनि जो साहु असीं आहियूं, हिननि कारखाननि जो रूह असीं आहियूं। असांजो पघर मोती थो ठाहे, असांजो पोरियो अमुल जिन्स आहे, मूड़ी आहे, सरमायो आहे। असांजी गॾियल ताक़त अणखुट आहे, जा किन कचिरे ऐं अणपूरी विरासत खे लोढ़े ऐं ॿोड़े छॾींदी। पिशूअ जी छाती फूकिजी वई, संदसि नसूं फुंडजी वयूं, संदसि अखियूं चिमकण लॻियूं, ॼण त को नऊं थधो नूरानी किरणूं संदसि बदन में पीअंदो जज़ब थी वेंदो हुयो। पिशू उते ॾींहंनि जा ॾींहं रही पियो। नयनि उमीदुनि ऐं नवनि उमंगनि सां टिमटार थी हू ॻोठ ॾांहुं वापसि वरियो। पोयूं सिज पथरनि खेतनि ऐं ॻोठनि खे ॻाढ़ो करे रहियो हो। पिशू हिक छिप ते चढ़ी बीठो। ॻोठाणनि जा ड्रम संदसि चौगिर्द बीठा हुआ। पिशूअ जो वार वार खड़ो हो। चौधारी फिरी ॾिठाई, संदसि हथ में लठ हुई, वठी जवान खे संदसि हथ में लठ हुई, वठी जो उनखे ज़ोर ॾिनाई त अध मां भॼी पई। ॼण त उॾो ई खाधल पुराणो निज़ाम टणको ॾेई टुटी पियो। पिशूअ ॿई मुठियूं मथे खयूं। छा अमी हीणा आहियो, चरिया आहियो, बुखिया आहियो, बेकार आहियो? यादि रखो, अमी इंसान आहियो। अवां दरिया मोड़े छॾिया, अवां टकर टाके छॾिया, अवां पत्थरनि मां अन्न पैदा कयो, अवां ठूठ ज़मीन खे उखेड़े खांसि ज़ोरीअ गुल ऐं ॿूटा ॼणाया। अवां जबलनि जे पेट मां पाणी ड्रोहे कढियो, अवां जंहिं ते वार कयो तंहिं कंध निवायो, फ़रिश्तनि अवां खे सजदो कयो। कुदरत अवां जी बानी आहे, अवां पोरियत आहियो, पैदा कंदड़ आहियो, पोरियो बादशाह आहे। उथो त असीं वाॻूं वठूं, उथो त वंड विर्छ करियूं, अचो त सभिनी खे ख़ुशहाल करियूं, अचो त ठार ऐं थधिकार करियूं, अचो त अन्न ऐं मेवे जा अंबार लॻायूं, अचो त माइरुनि ऐं संदनि बचनि खे बेओनू करियूं, अचो त इंसानियत जे वाधारे जी दग खे साफ़ कयूं, कंडा ऐं किरण पटे उछलायूं। असांजे आॾो कोन ईंदो, जेको ईंदो कख पन थी वेंदो, लुढ़ी वेंदो। असीं कॾहिं न हटंदासूं, असीं कॾहिं न मरंदासूं, छो त असीं माण्हू आहियूं, पोरियत आहियूं। ॻोठाणनि में सीउ पइजी वियो, संदन रत में विलविलो हो। पिशूअ जी हिकु हिकु जुमिलो संदन बदन में नई नई खून जी पिचकारी हणी रहियो हो। केतिरा ई अड़बंग जवान अची पिशूअ जा बांह ॿेली थिया। पिशूअ जे आॾो राहूं खुली पयूं। हीअ नई चिणिग वाचूड़े वांगुरु विचड़ंदी वई। जाबलू जवाननि जा जथा पिशूअ सां मिलंदा विया। गारनि ऐं चुरनि में हथियारनि जी झनकार लॻी वई। हिकु ऊंदाहीअ राति जो डिघी ऐं वरवकड़ गार में साथियुनि सलाहूं कयूं। मंझाउनि हिकु अलड़ जवान हो, जंहिंखे मस मुछुनि जी सावल ऐं ॾाढ़ीअ जी रीह लथी हुई। संदसि हथ में गिराट फर वारी चमकंदड़ कुहाड़ी हुई। कंध हेठि कयो, हिकु भुतीअ काठीअ जूं चतियूं पे लाथाई। टेॾीअ अख सां निहारे चयाई त देरि छाजी आहे? रईस जी सिसी इहे चई काठी कपे ॿध कयई। चए, घर ऐं गुदाम रुगो हिकु तीलीअ जो खाज आहिनि, सभिनी वठी वाह वाह कई। पिशूअ जी निराली तबियत खे उहा ॻाल्हि असुल न वणी। चोड़ ॾेई सभिनी खे चुप करायई। कड़को करे चयाई त छा असीं बि रहिसा आहियूं जो खेत साड़ियूं ऐं माण्हू मारियूं? असीं न खूनी आहियूं, न धाड़ेल आहियूं, छो पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणूं? पिशू आराम सां माण्हू गॾु कंदो रहियो ऐं ताक़त वठंदो रहियो। खेनि सम्झाईंदो ऐं सेखारींदो रहियो। जुदा जुदा माथियुनि जा जवान पिशूअ वटि ईंदा रहिया ऐं नवां उमंग ऐं नवां ख़्याल खणी पखिड़ंदा रहिया। गुलनाज़ भायो त पिशू बसि संदसि ई पूॼा कंदो, पर वेचारी तड़पंदी रही, ॾींहं जो उमीद ऐं राति जो इंतज़ारु। हिन पिशूअ ते हक़ थे भायो, हिन ई त पिशूअ जी ठूठ दिलि में प्यारु पैदा कयो हो। हिन नथे ॼातो त उहो प्यारु वधी हिकु चश्मो बणिजी चुको हो, जंहिंमां केतिरनि ई उजड़ल गुंचनि सुर्कियूं थे भरियूं। वेचारी नियापा मोकिले मोकिले थकिजी पई। पिशू न अचणो हो सो न आयो। खेसि पिशूअ जा अखर यादि पिया, नाज़ो अच त दुनिया खे प्यारु करणु सेखारियूं। उहे अखर संदसि कननि में वञण लॻा।
नाज़ो अच त दुनिया खे प्यार करणु सेखारियूं। नाज़ो बेताब थी उथी, वाकई ज़रूरत हुई दुनिया खे प्यार सेखारण जी। हूअ वञी पिशू ऐं संदसि साथियुनि सां मिली। पिशू ऐं नाज़ो औरतूं ऐं मर्द उत्साह ऐं उमंग सां माथिरियुनि ऐं घरनि खे गुलज़ार करण लॻा। गॾिजी उपाइण लॻा ऐं गॾिजी खपाइण लॻा। वॾे रप ऐं वॾाई वाह थी वई। पोरियतनि जी पंचायत अॻिते वधण लॻी। पंचायती दुकान ऐं पंचायती स्कूल खुली विया। कबड्डी ऐं कुश्ती, मल ऐं वंजवटी जा मुक़ाबिला थियण लॻा। संदन चहिरा चमकण लॻा, ॿारड़ा खिलण ऐं खेॾण लॻा। संदन सौदन माण्हुनि जी हिकु सादी सूदी अॾावत खड़ी थी वई। पोरियतनि वॾे उत्साह सां हीअ अॾावत जोड़ी हुई, जंहिंमें थधियूं हीरूं थिए लॻियूं ऐं खंडूं ऐं खीर थिए विरिहाया। हिननि पंहिंजनि शख़्सी नफ़नि खे कटे धमक हणी हिन अॾावत जी पीढ़ खे पको ऐं पुख़्तो कयो। उनजो गारो पघर ऐं प्यार सां ठाहियो हो। इंसानी मोहबत ऐं ॿधीअ जे हिन सादी ऐं सुहिणे कोट सां रईस घणा टकर हया, पर ॻोठाणा पंहिंजे हिन तख़लीक़ जे बचाव में सिर ॾियण लाइ तयारु हुआ। सच त तख़लीक़ मुई त ख़ालिक मोह, नक्श मोह त नकाश जी छा कंदो। तख़लीक़ मुई त ख़ालिक मोह, नक्श मोह त नकाश जी छा कंदो। घर ॾठो त सिरूं ऐं सिरोटा कीअं रहंदा, रही छा कंदा। हैवानियत फतकण ऐं छड़ियूं हणण लॻी। वॾेरनि ऐं व्याजखोरनि नांगनि ऐं सांडनि वांगुरु ॻोठाणनि जी ॿधल कोट में ॾरड़ ऐं खोबड़ा खोटण घुरिया, पर पिशू ऐं पंचायत संदन ॾंद टोड़े छॾिया ऐं चंबा भञी विधा। भला केरु पंहिंजे बेश्त मां निकिरी पराए दोज़ख में वेंदो। रहिस हथ पेर हलाए छेअ कयो ऐं नेठि वञी शहरनि में पनाह वरिताऊं। पिशूअ जी ताक़त वेई वधंदी ऐं ॻोठनि जा ॻोठ विया संदसि प्यार भरे पैगाम जी लपेट में ईंदा। माथिरियूं सब्ज़ ऐं सायूं थी वयूं, अनाज ऐं मेवा जाम थी विया, प्यार ऐं अमन जूं हीरूं थिए लॻियूं। इंसानियत टिणंदी रही। अख़बारुनि वॾियूं वॾियूं सुर्खियूं ॾिनियूं। माण्हुनि जाबिलू शींहं जा कारनामा वॾी दिलचस्पीअ सां पढ़िया। अदीब ऐं अवामी लीडर खेसि हीरो सॾण लॻा। रहिस सेठियुनि ऐं संदन हुकूमती बालकनि में थरथिलो पइजी वियो। चए पिशू बाग़ी आहे, चोर आहे, धाड़ेल आहे, काफ़र आहे। रियासत जो जासूसी खातो वठ पकड़ में लॻी वियो। ईअं अची मिड़िया जीअं मखियूं ढूंढ ते। नूस नूस शुरू थी वई। हर ख़ुशबूअ खे ख़तरनाक सॼियो वियो। कूड़ियूं रिपोर्टूं मोकिलियूं वयूं। वेचारा रुपयो रोज़ खणंदड़ सिपाही भला छा थी करे सघिया, छा थी ॾिसी सघिया। कागज़ी रिपोर्टुनि जे ढिघियुनि मां हिकु वॾो ख़याली बदबू ठाहे मुंहुं बनाए फ़ौजी कार्रवाईअ जो हुकुम कयो वियो। रिपोर्टुनि जे ढिघियुनि मां हिकु वॾो ख़याली बदबदो ठाहे मुंहुं बनाए फ़ौजी कार्रवाईअ जो हुकुम कयो वियो। मकार ऐं कायर नवाबनि प्यार ऐं मोहबत जे कोट खे केरण लाइ भाइरनि खे भाइरनि सां वेढ़ायो, पंहिंजा पंहिंजनि सां टकरिया। वतन जा फ़ौजी भाइर हिकु हम वतन ॻोठाणे ते पटिलजी पिया। बेज़मीर अख़बारुनि वरी वॾियूं सुर्खियूं ॾिनियूं ऐं फ़ौजी कारनामनि जी साराह कई। पिशू बेख़बर न हो। हिन खेत ऐं घर साड़ाइण नथे घुरिया। हू खेतनि जो ऐं फुलनि जो, माइरुनि जो ऐं संदन बचनि जो रखपाल हो। हिन ॻोठ वञी मथे लाहन ते ॿधाया ऐं पोइ पंहिंजा साथी वठी अॻ भरो वञी लख झले बीठो। राति जो वॻड़ो कारी ॿाट ऊंदहि पहाड़ ऐं पहाड़ पिशू ऐं ॻोठाणा सदियुनि जा साथी ऐं पुराणा हाल भाई हिक ॿिए जो ॾढ ऐं अझो थी हिक ई दुश्मन जे मुक़ाबले लाइ बांह ॿेली थी बीठा। जबलनि ऐं माथिरियुनि जा उपायल जवान राइफलूं खणी पहाड़नि खे ढाल बनाए छुपी वेही रहिया। आधी राति जो रियासती फ़ौज अची लांघा उथी। जाबिलु जवाननि धूड़ियो लाहे ॾिनो। इंसानियत ऐं हैवानियत जो टकर थियणो हो सो थी वियो। सदियुनि जा ख़ुश्क पथर रंगजी लाल थी विया। फ़ौज में ॿाकर कुटो पइजी वियो। हू भुॻड़नि वांगुरु भुॼण लॻा। इंसानियत अॾोल बुलंद ऐं मथां ई रही। ख़रीद कयल जिस्म जे ई बचाव में महू रहिया। लिकी छुपी पहाड़नि खे आॾ बणाए सिर जो सांगो रखी जवाबी हमिलो करे ॾिनाऊं। छिती वेड़ छिड़ी वई। फ़ौजी बम पथरनि खे पिथूं करे रहिया हुआ। गोलियुनि जी बुछाड़ ऐं दूहे जा ककर हुआ। ॻोठाणी नाज़ो पाणीअ जी खली ऐं बारूद जो थेलो खयो पथरनि ऐं पहाड़नि ते ड्रोड़ंदी थी रही। हिक हंधा ॿिए हंधि हर हर फिरी पिशूअ वटि ते आई ऐं वरी कंहिं ज़ख़्मियल जी दांह ते भॻी थी वई।
ॻोल्हियुनि जे मींहं में संदसि हिमत ऐं हमदर्दी, सादगी ऐं सूंहं, प्यार ऐं फर्ज़ खिवण वांगुरु तजला ॾेई रहिया हुआ। गुमसान जी लड़ाई हली रही हुई, पोयूं पहर थी चुको हो, पोरियतुनि सां विड़ी रहिया हुआ। मज़ूरनि जो ठाहियल बारूद मज़ूरनि खे साड़े रहियो हो। सदन मुश्तरिक दुश्मन कारो ऐं कोझो, वॾियुनि ॾाठुनि वारो शैतान मिसल दूहे जे ककरनि में खिगियूं हणी रहियो हो। नतीजा ताईं त खाराईंदड़ ऐं ढकाईंदड़ हथ खे नांग वांगुरु ॾंगी रहियो हो। पिशूअ पंहिंजो बारूद ख़लास थींदो ॾिठो। हिन पंहिंजा मुठ जेतिरा माण्हू मरंदा ॾिठा। खेसि खेत बचाइणा हुआ, माइरूं ऐं आईंदे जूं उमीदूं बचाइणियूं हुयूं। इंसानियत जो झंडो ऊचो रखणो हो, नऊं नियापो कुंड कुड़च में पहुचाइणो हो। इंसानियत जा पैगंबर सलामत रखणा हुआ ऐं जंग जारी रखणी हुई। सभु ॻाल्हियूं ॻणे हिन हटण जो हुकुम ॾिनो। रुगो थोरा साथी परे परे करे बिहारियाईं जे राइफलूं छोड़ींदा रहिया, जीअं दुश्मन धोखे में रहे। ॿिया साथी ख़ामोशीअ सां ज़ख़्मियुनि खे खणंदा गारनि ऐं चुरनि ॾांहुं रवाना थी विया। हाणे 8-9 जानबाज़ वञी बचिया। पिशू इशारनि सां हिक हिक खे वापसि मोकिलींदो रहियो। नेठि वञी 3 ॼणा रहिया, पिशू, नाज़ो ऐं संदन हिकु वेझो दोस्त शेरल। 3 साथी लाॻीतो जुदा जुदा हंधनि तां गोलियूं छोड़ींदा रहिया। राति दूह ऐं बारूद जी बाहि, थक, ज़ख़्म ऐं उञ, पिशू, नाज़ो ऐं शेरल विढ़ंदा रहिया ऐं हटंदा रहिया। ओचितो बारूद फाटो, चिमकाट थियो ऐं पिशू बोलाटी खाई किरियो। नाज़ो ऐं शेरल भॼंदा विया। संदन गोलियूं छुटण बंदि थी वियूं। फौजी सिपाही ज़ोर ऐं शोर सां वधण लॻा। पिशूअ जे ज़ख़्मनि मां रतु ठींडियूं करे वहण लॻो। नाज़ो वाड़नि वांगुरु हेॾे होॾे ॾिसण लॻी, आङुरियुनि सां वहंदड़ रत खे रोकण लॻी। वक़्तु तेज़ीअ सां सुसी रहियो। पिशू टेकूं ॾेई उथी वेठो। हिन आख़िरी नियापो ॾिनो जे जंग जारी रखिजो, कारखाने वारनि सां ज़रूरु मिलिजो, फ़ौजियुनि में पंहिंजो पैगाम मोकिलिजो। फ़ौजी सिपाही मथे चढ़ी रहिया हुआ। बाहि जो दरिया वही रहियो हो। पिशूअ निस्तनि हथनि सां बंदूक खणी पथर जी टेक ते रखी हू मुश्कियो जे नाज़ो तूं वञ। नाज़ो जी ज़ुबान बंदि ऐं निड़ी ख़ुश्क हुई। संदसि अखियूं फाटल ऐं चप थोरा खियल हुआ। उहा पए सकी कंध सां तकिड़ो तकिड़ो न कयाई। पिशू राइफल खणी ठका कयो। जे मां बि अचां थो। हू वरी मुश्कियो ऐं शेरल खे आङुर सां इशारो कयाई। शेरल नाज़ुअ खे कराईअ खां झले मथे जबलनि जे चोटीअ ॾांहुं भॻो। पिशूअ जे रूह खे झुॿी अची वई। भायाई त सॾु करे नाज़ो खे पंहिंजे पासे में विहारे। नाज़ो पथरनि ते गेलबी ऐं रिड़बी वेई। संदसि कंधु पुठिते हो ऐं अखियूं पिशूअ में हुयूं। वञी चोटीअ ते पहुता। पिशू पाण जे ओट में गोली छोड़े रहियो हो। फौज खेसि वकोड़े वेई हुई। सिपाही मथसि चढ़ी विया। नाज़ो हियां फाड़े धां कई। पिशू ॼण त आसमान ॾरी पियो, जबल फाटी पिया ऐं माइरुनि कीहूं कयूं। नाज़ो सट ॾेई पोइते भॻी, पर शेरल जो मर्दाणो हथु खेसि जबल जे ॿिए पासे गेले वियो। कंहिं ऊने खूह में पिशूअ खां धार ऊंद ऐं अंधकार में पथरनि ऐं पाणनि, गुलनि ऐं ॿूटनि, माइरनि ऐं बचनि हिकु गंभीर ऐं ख़ामोश मातम कयो। सोन पघिरंदो रहियो ऐं मठु उभामंदो रहियो। फ़ौज दंभो वयूं। या अली ज़ख़्मियल पिशूअ खे कुंदा कन सां कुटियो वियो। घुटियल ऐं बुसाटियल पिशू पंहिंजे आख़िरी चाल खे एॾी चए, मुंहिंजा सभु साथी मारिजी विया। फ़ौज पंहिंजी फतेह ते नाज़ कंदे दफ़ वॼाईंदी पिशूअ खे गिरफ़्तार करे मोटण लॻी। वॾा वॾा भयानक पर्बत हज़ारनि ऐं किरोड़नि सालनि जी बाहि ऐं बाफ़ खे वधीक सांढे न सघिया। ॾंद करटे अखियूं फोटारे फ़ौजी दफ़ ऐं दंभे जी हर हिकु आवाज़ जो जवाबु वॾी सॾ ज़ोर ज़ोर सां 4-4, 5-5 दफ़ा ॾियण लॻा। गुगा मचाए ॾिनऊं। सदन गजगोड़ माथियुनि ऐं गारनि में, ॻोठनि ऐं बस्तियुनि में ज़िलज़िला पैदा करे विधा। रियासती फ़ौज ज़िलज़िलनि खां बेख़बर टाइफूंड में भरिजी वॾी ठाठ ऐं अडंबर सां अची शहर पहुती। अख़बारुनि वरी बि वॾियूं वॾियूं सुर्खियूं ॾिनियूं। फ़ौज में इनाम विराया। पिशूअ जे जिस्म खे क़ाबू करे जातो थिए वियो त संदसि लॻायल चिणग उझामी वेंदी, पर उहा त लॿाड़ हुई, लाफ़ हुई, ख़ुदि फ़रेबी हुई, चरियाई हुई। बसि खिरखिणी थियल समाज जी थुॾंदड़ थूणीअ खे 4 ॾींहं जयदान मिलियो।
अॼु न किरे सुभाणे किरे। पिशूअ खे फासाइण लाइ ख़ासि जज ऐं ऑफिसर मुक़ररु कया विया। कीने जो नाटक हली पूरो थियो। कारनि जुबनि वारनि पंहिंजूं तकरीरूं कयूं। जज साहिबु वॾी कुर्सीअ में कटहड़े जे पुठियां वॾियुनि डिघियुनि भितियुनि जे विच में वेठो। संदसि चौधारी किताबनि जूं थलियूं हुयूं। चौबेदार संदसि मथां बीठो। हू अखियूं मिचकाईंदो रहियो। हिन घूरींदड़ किताबनि ॾांहुं ॾिठो, कारनि जुबनि वारनि ॾांहुं ॾिठो, पुलिस ॾांहुं ॾिठो ऐं कोर्ट जे डिघनि वॾनि साॻ जे दरनि ॾांहुं ॾिठो। हिन मुजरिम वांगुरु अखियूं झुकायूं ऐं फतवा ॾिनी। तूं ॾोही आहीं, तोखे फांसी ॾिनी वेंदी। पिशू ज़रो बि न लुॾियो। शींहं जहिड़ो मुड़ुसु उथी बीह रहियो। ॾाढी थधाई ऐं वॾे यकीन सां चयाईं त ॾोही तूं आहीं, फांसी तोखे ईंदी, मां कॾहिं न मरंदुसि। ॿाहिरां वॾे ज़ोर सां नारो लॻो, पिशू पाशा ज़िंदाबाद। अदालत आलिया जो लोही जंगलो ॼण त टड़को करे टुटी पियो। संदसि वॾो शाही गुंबज़ ठका ॾेई फाटी पियो। उनजे चोटीअ मां निकिरंदड़ कड़ा ऐं ज़ंजीर छिॼी मिटीअ में मिली विया। इंसानी जोश जो उभरंदड़ समुंड वॾा कर खणी टकर हणंदो अदालत आलिया जे खंडरनि मथां विराहिजी वियो। फांसी घाट मां सवें हज़ारे पिशू उॾामंदा नज़र आया। संदन सिर तरीअ ते हुआ, संदन कपिड़ा रंगजी लाल थी विया हुआ। विया गॾु थींदा कारखाननि में, फ़ौजुनि में, खेतनि ऐं जबलनि जे माथिरियुनि में ऐं गारनि में। संदन हथियारनि जी झणकार ऐं नाज़ुअ जा अलाप हवाउनि में वाचूड़ा पैदा करे रहिया हुआ। तिखा ऐं तेज़ वाचूड़ा जन हर भुतीअ अॾावत खे उखोड़े थे विधो। वॾा ऐं ऊचा वाचूड़ा जन ज़मीन जे ज़रनि खे आसमाननि ताईं पहुचायो।